अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर जो ॾींहुं ऐं हर आचर ते मां वॉक कंदो आहियां। मां हर आचर ते वॉकिंग न आहियां कंदो, पर हाणे कंदुसि छो त पहिरियां कुझु महीना अॻु में मूं इहो कमु शुरू कयो रनिंग वारो, छाकाणि मां पाण खे थोरो फिटनेस वधी वई, उनजे करे उनखे घटाइण जे लाइ रनिंग कंदो हुयुसि। रनिंग कंटिन्यू करण बावजूदि डेली करण बावजूदि मां थकिजी पियुमि ऐं चवंदा आहिनि न जेको बि कमु स्टार्ट कजे त उन ते जल्दबाज़ी न कजे। असां जल्दी कंदा आहियूं त जल्दी सना थी वञूं, जल्दी थी वञूं। मां बि ईअं ई पियो कयां त पोइ वरी थकिजी पियुसि ऐं मूड ई न थियो ॿीहर करण जो। माना 15 ॾींहं बि कोन कयो रनिंग, पर हाणे सोचां थो को माना परफेक्ट टाइम हुजे हुन जे लाइ। जीअं हाणे मूं सोचे छॾियो आहे त हर आचर ते वधि में वधि 40-45 मिंट हर आचर जेको आहे उहो सिर्फ़ु 5 या 6 आचर ॾिसी करे पोइ वरी टाइम खे वरी इंक्रीज़ कबो। मतिलबु जेकॾहिं छंछरु आचर सां गॾु छंछर खे ऐड कजे, पोइ उन में वरी 40-45 मिंट वरी 2 ॾींहं थी वेंदा। ईअं आस्ते कम खे वधाईंदासीं, पोइ कमु सही थी वेंदो। ईअं न त हाणे पोइ सॼो ॾींहुं वतां मां भॼंदो, लाज़मी आहे थकिजी पवंदुसि, लाज़मी आहे टंगुनि में सूरु पइजी वेंदो ऐं मां इन कम मां बोर थी पवंदुमि। इन जे करे इन कम खे आस्ते कंदासीं। यार मूंखे इहो ज़रूरु कमेंट में ॿुधाइजो त रनिंग जे टाइम ते थोरो पाणी पीबो आहे या न आहे पीबो। छाकाणि घणी गाइडलाइंस में मूं ॾिठो आहे त पीबो आहे, घणी गाइडलाइंस में मूं ॾिठो आहे न आहे पीबो आहे या न पीबो आहे, पर मां हींअर पीअंदुसि। साहब ही सीनरी जेका आहे न असांजे हॉस्टल में ई मौजूदु आहे। जेॾीमहिल दिलि चवंदी आहे खाई वठंदा आहियूं, केरु न आहे रोकींदो। यार हाणे जेको मां कसमनामो खयों आहे त आचर ते जेको आहे 1-1.5 जो वॉक या रनिंग करणी आहे, दुआ कजो उन ते क़ाइमु रहां। छाकाणि मां अक्सर करे भॼी वेंदो आहियां इन्हनि कमनि खां, पर हाणे हफ़्ते में हिकिड़ो चकर आहे, छो त इनशाला कंदुसि। यार हींअर बसि एतिरो ई हुयो, मिलूं था बाद में। वॾा ॻाल्हि इहा आहे त सुबुह 7 बजे खां वठी असांजे हॉस्टल में लाइट न आई। हूअं पखा मां पाण बंदि कंदो आहियां, पर अॼु जेके पखा आहिनि ॾिसो मथे पाण बंदि लॻा पिया आहिनि। सुबुह खां वठी लाइट न आहे, वॾी गर्मी लॻी पई। मौसम त टाइट लॻी पई आहे, छाकाणि थोरो झोड़ आहे, पर हवा न आहे, उॿ लॻी पई आहे। इन जे करे गर्मी जी हालति में असां वञी रहिया आहियूं हींअर खैर खुशां अचां थो। हे मुंहिंजा दा कैन शाह वारा थी बसि मुंहिंजे ब्लॉग में आया आहिनि। शेख खड़े विसरी मोहम्मद अरसलान बुरड़ो साहब। संडे सीन्स इंजॉयमेंट थी रही आहे। अदा हींअर वञा थो स्लाइड ते, अलाह ख़ैर करे, दिलि ॿधी करे असां लहंदासीं मथां। अवेस खोसो साहब पहिरियां लहंदो, बाद में मां लहंदुमि। खोसो साहब लहे थो, यारो यारी। अदा मस गर्मी जी गुंजाइश घटि थी आहे। यार हॉस्टल में गर्मी हुई न, बिजली बि न हुई, उनजे करे सफ़ा साह पियो वञे। उनजे करे हिते स्विमिंग पूल असांजे नज़दीक ई हूंदो आहे। नज़दीक एतिरो नज़दीक आहे त तव्हांखे मां ॾेखारियां थो। हीअ त स्विमिंग पूल आहे जी, सॼो सीन आहे स्विमिंग पूल जो। ऐं इहो ॿुधाईंदो हलां थो या साम्हूं ई साम्हूं असांजे हॉस्टल आहे। थोरो भर अदा अलाए नालो वठी वञा थो, अलाह ख़ैर कंदो, मां पहुची वेंदुसि हुते। कलमो पढ़ी वञे, कलमो कोन थो पढ़ा, मरी वेंदुसि। थोरो डुज बि थिए थो यार। वरी शिराज अली गारी चलो असांजे छोकिरे खे मारे छॾियो अथव।
जिनजो हो इंतज़ार मूंखे मुंहिंजे पंहिंजे दोस्तनि जो उहे अची विया हिननि खां पहिरीं असां अॻ में अची वियासीं पर हीअ हाणे पहुता आहिनि हे ॾिसो संगत पहुची है भाई कोलाची जाओ संगत पहुची है ये या संगत हेलो अरे के 1 2 3 कहूंगा ना बस इतना ही थोड़ा क्या क्या 1 देखो आगे मेरे को ओए हटो अरे पहले क्या नहीं करता फटलो अब सब एक टाइम पे कैमरा 1 2 3 कैमरा में नजर ईंदो न कैमरा में नजर कदीर अदा वाटर पार्क तां वापसी असांजी थी आहे बि हा हाणे सही आहे वाटर पार्क तां असांजी जेका वापसी थी आहे उहा 3 बजे थी आहे मतिलबु असां 12 बजे जा वियल हुआसीं 12 आई थिंक 12 बजे विया हुआसीं पोइ 3 बजे असांजी वापसी थी आहे हालत सफ़ा ख़राबु थी वई हालत ख़राबु मां मतिलबु इहो त यार ॾाढो सूरु पइजी वियो ॿाहुनि में टंगुनि में हिन कुलनि में छोकिरनि सां जेका इंजॉयमेंट थी वाटर पार्क में ॾाढो मज़ो आयो जेॾीमहिल सुबुह जो मां उथियो हुउसि जेको सुबुह जो मां उथियो हुउसि त मुंहिंजे ज़हन में ॿियो टॉपिक हुयो जंहिंजे बारे में मूंखे डिस्कस करणी तव्हां सां ॻाल्हाइणो हुयो पर असांजी बिजली हॉस्टल जी बिजली असांखे मजबूर करे छॾियो एॾी गर्मी थी वई सो असां हॉस्टल ते एतिरो टाइम गुज़ारे न पिया सघूं त इन जे करे हलिया वियासीं वाटर पार्क बहरहाल उहो टॉपिक मुंहिंजो रहिजी वियो नेक्स्ट टाइम नेक्स्ट वीडियो में उन टॉपिक ते ॻाल्हाइबो हयाती रही त मुलाक़ात थींदी हिकु नेक्स्ट व्लॉग में यारो यारी हलूं था